अस्सलाम वालेकुम। जीअं तव्हांजो दोस्त अमजद हुसैन शर अॼु जे टॉपिक सां हाज़िर थिया आहियूं। अॼु जो टॉपिक आहे असांजो रोज़मर्रा ज़िंदगीअ में बिजली जो करंट कीअं लॻंदो आहे। करंट जे सिलसिले में सभ खां पहिरियों असांखे ख़बर हुजणु घुरिजे त करंट आहे छा। आसान लफ़्ज़नि में असां ईअं खणी चई सघूं था, बिजलीअ जी चार्ज जे वहकुरे खे करंट चइबो आहे, या इलेक्ट्रॉन जे वहकुरे खे। जेके इलेक्ट्रॉन्स तार जे ज़रिए हिकु जॻह खां ॿी जॻह ते वेंदा आहिनि, उहे बिजलीअ जी सूरत पैदा कंदा आहिनि। काई बि बिजलीअ जी शइ जॾहिं शॉर्ट सर्किट थींदी आहे, या बिजली कंहिं लोह वारी शइ या असांजी आम ज़िंदगीअ में पाणीयाठ वारी शइ खे लॻंदी आहे। हूअं पाणी जेको आहे बिजली जो बेड कंडक्टर आहे, माना पाणीअ मां साइंस जी तहक़ीक़ मूजिबि पाणीअ मां करंट पास न थींदो आहे। पर असां वटि जेको पाणी हूंदो आहे उन में मुख़्तलिफ़ क़िस्म जा जरासीम्स, मिनरल्स, मिटी ऐं मुख़्तलिफ़ शयूं मौजूदु हूंदियूं आहिनि, जंहिंजे करे करंट उन मां आसानी सां गुज़र करे वेंदो आहे, आसानी सां करंट पास थी वेंदो आहे। मतिलबु त असांजी रोज़मर्रा ज़िंदगीअ में पाणीअ मां करंट पास थींदो आहे। जेकॾहिं मींहुं वग़ैरह वसंदो आहे त असांजा पोल शॉर्ट थी वेंदा आहिनि। शॉर्ट इन जे करे थींदा आहिनि छो त उन्हनि में डस्ट वग़ैरह मिटी मौजूदु हूंदी आहे तारुनि ऐं पोल जे विच में जेको आहे मींहुं पवण जे करे उहा मिटी पैदा थी वेंदी आहे, ॼमी वेंदी आहे ऐं उन में पाथ ठही वेंदो आहे, माना करंट हिकु ॿिए ॾे पास करे ईंदो आहे, जंहिंजे करे सनो करंट महसूसु थींदो आहे। या जेकॾहिं करंट वधीक महसूसु थींदो आहे त लाइन खे ट्रिप कराईंदो आहे। जेकॾहिं लाइन ट्रिप न थींदी आहे त किथां कमज़ोर तार जिथे बि हूंदी आहे उहा उतां टोड़ींदो आहे, यानी लाइट असांजी हली वेंदी आहे या लाइट बंदि थी वेंदी आहे। जेसि ताईं उन फॉल्ट खे सेट न कयो वेंदो आहे तेसि ताईं उहा लाइट असांजी न ईंदी आहे। पर दुनिया जे तरक़ी याफ़्ता मुल्कनि में एडवांस टेक्नोलॉजी इस्तेमालु कई वेंदी आहे। उते मींहुं वसे या का अहिड़ी आफ़त अचे उन सां बिजली जो को तालुक़ु न हूंदो आहे, मतिलबु त ओॾे बिजली न वेंदी आहे। असां वटि सही रिपेयरिंग वग़ैरह न कई वेंदी आहे, जंहिंजे करे मींहुं वसणु मतिलबु त बिजली जो वञणु ज़रूरी आहे। या जेकॾहिं पखे में थोरो को टेपू वग़ैरह पाणी जो अंदरि हलियो वेंदो आहे, पखो जेको आहे शॉर्ट थी वेंदो आहे ऐं जीअं असां हुन में हथु विझंदा आहियूं असांखे करंट लॻंदो आहे। अहिड़ी तरीक़े सां दर ते लॻल घंटीअ जो जेको बटण हूंदो आहे उहो बि अक्सर मींहं जे करे शॉर्ट थी वेंदो आहे। छाजे करे उहो अक्सर मिटीअ में लॻल हूंदो आहे, हवा हूंदी आहे, मिटी हूंदी आहे, वरी जीअं हुन में पाणी लॻंदो आहे त उहे मिटी हुन में पाथ ठाहे वेंदी आहे। पाथ ठाहिण जे करे हुन में करंट पैदा थी वेंदो आहे। अहिड़े ई तरीक़े सां जॾहिं असां रोज़मर्रा जी ज़िंदगीअ में अक्सर तारुनि ते वेठल पखी ॾिसंदा आहियूं, असांजे ज़हन में इहो सुवालु पैदा थींदो आहे त छा पखीअ खे करंट न लॻंदो आहे। ऐं अहिड़ी तरह काफ़ी असांजा हादसा बि थींदा आहिनि जॾहिं को पोल जे वेझो को पखी वेठो हूंदो आहे या कबूतर उॾाइण वारा शौक़ीन वग़ैरह जेके हूंदा आहिनि, ॾिसंदा आहिनि त पोल ते वेठो आहे कबूतर, उनखे आसानी सां पकड़ियो। जीअं वेंदा आहिनि मथे चढ़ी करे कबूतर में हथु विझंदा आहिनि त हू शॉर्ट सर्किट थींदा आहिनि, के शॉर्ट सर्किट सां किरी पवंदा आहिनि, के बेहोश थी वेंदा आहिनि ऐं के गुज़ारे बि वेंदा आहिनि। इहो छाजे करे? पखीअ खे कुझु इफेक्ट नथो थिए, जॾहिं त इंसानु जीअं तार में हथु विझे थो उनखे करंट लॻे थो। इन जो एग्ज़ाम्पल मां तव्हांखे ईअं ॾींदुमि, पखी हिकु तार ते वेठो हूंदो आहे। हिकु तार ते जेकॾहिं पखी वेठो आहे त उनखे करंट लॻंदो, उनखे हिकिड़ी चार्ज हूंदी। पर जीअं ई इंसानु उनखे टच कंदो आहे त जेका पोल में नेगेटिव चार्ज हूंदी आहे, पोल में न्यूट्रल हूंदो आहे, उहा चार्ज हूंदी आहे। हिकु चार्ज पोल जी तव्हांखे मिली वई, तव्हां में पास थी वई। ॿी तार जीअं तव्हां पॉज़िटिव माना करंट वारी तार में हथु विझंदव, हिकु तव्हांजो पोल में न्यूट्रल आहे, तार में तव्हांजो पॉज़िटिव चार्ज आहे। जीअं उहे ॿई पाण में कॉम्बिनेशन थींदा तव्हांखे करंट लॻंदो। पर पखीअ खे न लॻंदो आहे। पखी छो त हिकु तार ते वेठो आहे, उनजो खंभे सां तालुक़ु न हूंदो आहे, खंभे खां अलॻि हूंदो आहे। तार ऐं पोल जे विच में इंसुलेटर हिकिड़ो गैप हूंदो लॻल आहे जेको करंट पास करणु न ॾींदो आहे। अहिड़ीअ तरह पर पखियुनि खे करंट लॻंदो आहे जेकॾहिं पखी कंहिं हिकु तार तां बिही ॿी तार ते पेर रखनि या पंहिंजो पासो हणनि या पोल जी बाडीअ खे पासो हणनि या ॿियो पेर रखनि। जेकॾहिं वेझो
तार जे वेझो पोल हूंदो आहे त उहो उते पखी यकदमि करंट सां मरी वेंदो आहे या उन जा हॾा परे परे ताईं वञी पहुचंदा आहिनि। मतिलबु त पखियुनि खे बि इंसाननि वांगुरु ई करंट लॻंदो आहे। आम ज़िंदगी में असां ॾिसंदा आहियूं त काफ़ी वण वग़ैरह मां जा वणनि वारे इलाइक़नि में अक्सर बिजली जेका आहे बार बार बंदि थींदी रहंदी आहे। आलो वण मतिलबु साओ वण, साए वण मां करंट पास थींदो आहे ऐं जॾहिं त सुकल वण मां करंट पास न थींदो आहे। सुकल वण यानी काठी, सुकल काठी तव्हां बिजली में हणंदो तव्हांखे करंट न लॻंदो, पर जेकॾहिं तव्हां आली काठी या साई काठी कंहिं बि बिजली में हणंदो तव्हांखे करंट लॻंदो। अहिड़ी रीति अक्सर ॿारहाड़ी में जिथे वण वग़ैरह हूंदा आहिनि उते जेकॾहिं तारनि सां उहो वणु लॻंदो आहे त अक्सर त वणु सड़ी वेंदो आहे या वण खे बाहि लॻंदी आहे। जेकॾहिं वण खे बाहि न लॻंदी आहे त उहा लाइन ट्रिप कराईंदी आहे, मतिलबु त बिजलीअ खे बार बार ट्रिप कराईंदी आहे ग्रिड स्टेशन खां। ग्रिड स्टेशन ते अहिड़ा इंस्ट्रूमेंट लॻियल हूंदा आहिनि, जेकॾहिं को थोरो घणो करंट या काॾों का अर्थ लॻंदी आहे या कुझु थींदो आहे त उहो पोयों ट्रिप कराईंदो आहे। जेकॾहिं उतां ट्रिप नथो करे त किथे लाइन में फॉल्ट पैदा कंदी, विच में जिथे कमज़ोर तार हूंदी उहा उतां टुटी पवंदी। जेकॾहिं कमज़ोर तार न टुटंदी त वण खे इफेक्ट कंदी, वण खे साड़ींदी। अहिड़ी तरीक़े सां असांजी रोज़मर्रा जी ज़िंदगी में काफ़ी अहिड़ी शयूं हूंदियूं आहिनि या कॾहिं कॾहिं असां घर में कंहिं शयुनि मां करंट लॻंदो आहे, उहो इन जे करे त उहे लोह वारी शयूं हूंदियूं आहिनि जंहिं मां करंट पास थी वेंदो आहे या अंदरों का तार शॉर्ट थी वेंदी आहे या जंहिंखे टेप लॻल हूंदी आहे खुली वेंदी आहे या किथां हुनजी का तार कंहिं लोह वारी शइ खे लॻंदी आहे। जीअं उनखे लॻंदी आहे त उन बॉडी में करंट पैदा थी वेंदो आहे। पर जीअं को इंसानु उन बॉडीअ खे हथु लाहींदो आहे त उनखे करंट लॻंदो आहे, छाजे करे हुन में पॉज़िटिव चार्ज अची वेंदी आहे लोह ज़रिए ऐं न्यूट्रल चार्ज तव्हांखे ज़मीन मां हासिलु थिए थी। तव्हां में न्यूट्रल चार्ज माना मौजूदु आहे ज़मीन जे ज़रिए। जीअं ई तव्हां हुन में लोह वारी शइ में हथु विझंदव त तव्हांखे बि करंट लॻंदो आहे। ही उहे शयूं आहिनि जंहिं मां करंट पास न थींदो आहे, माना करंट गुज़र न कंदो आहे, जंहिंमें हीरो, सुकल काठी, प्लास्टिक जो रबड़, शीशे जो गिलास, तेल, रबड़ जा केथांव या फूकणो, काठी, धाॻो वग़ैरह। पर कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे कंहिं माण्हूअ खे करंट महसूसु थींदो आहे, कंहिंखे महसूसु न थींदो आहे। माण्हू परेशान थी वेंदा आहिनि त हिन खे नथो लॻे, असांखे छो थो लॻे। इन जो मक़सदु इहो हूंदो आहे त उन माण्हूअ खे का चपल अहिड़ी पातल हूंदी आहे जेका करंट पास न कंदी आहे, यानी न्यूट्रल पास न कंदी आहे। या कंहिं काठीअ ते बीठो हूंदो आहे, मसलन को पहिरियों खां बीठो आहे, उनखे करंट लॻंदो, ऐं जेकॾहिं कंहिं चपल पातल आहे जंहिं मां करंट पास न थींदो उनखे करंट न लॻंदो। करंट लॻण जा मुख़्तलिफ़ पॉइंट्स हूंदा आहिनि। कॾहिं कॾहिं करंट अहिड़ी तरीक़े सां लॻंदो आहे ॼण त कंहिं पोयों मुक हईं असांखे, कॾहिं झटको लॻंदो आहे, कॾहिं किरड़ी पैदा थींदी आहे, कॾहिं माण्हू यकदमि झटके सां बेहोश थी वेंदो आहे या वरी को माण्हू यकदमि उनखे बाहि लॻी वेंदी आहे या मौत वाक़िया पैदा थी वेंदो आहे। अहिड़ी तरह जेकॾहिं का लोह वारी शइ ईअं शॉर्ट थी वेंदी आहे ऐं उनजो तालुक़ु ज़मीन सां हूंदो आहे, जेकॾहिं ज़मीन ते रखियलु हूंदी आहे त हिकु चार्ज हुनखे उन करंट मां मिले थी, ॿी चार्ज हुनखे ज़मीन मां मिली वेंदी आहे। छा कंदो आहे, स्विच साड़ींदो आहे। काफ़ी जॻहनि ते स्विच सड़ी वेंदो आहे, काफ़ी जॻहनि ते मेन स्विच रखियलु हूंदो आहे, मेन स्विच सड़ी वेंदो आहे। किथे फ्यूज़ लॻियलु हूंदो आहे घरनि में त फ्यूज़ सड़ंदो आहे, वरी जेकॾहिं असां फ्यूज़ हणंदा आहियूं त वरी ॿीहर सड़ंदो आहे। इहो छाजे करे त हुनखे डबल पाथ मिलंदी आहे, हुनजो सर्किट पूरो थी वेंदो आहे, यानी पॉज़िटिव ऐं नेगेटिव चार्ज पाण में मिलंदियूं आहिनि। जिथे कमज़ोर तार हूंदी आहे उहा उतां टुटंदी आहे। जेकॾहिं इंसानु हथु लाहींदो त हुनखे शॉर्ट सर्किट ॾींदो, जेकॾहिं इंसानु हथु न लाहींदो, जेकॾहिं किथे कमज़ोर तार हूंदी त उहा उतां टोड़ींदो। जेकॾहिं कमज़ोर तार जेकॾहिं न आहे, किथे फ्यूज़ लॻियलु आहे त फ्यूज़ में नंढी सन्ही तार लॻियलु हूंदी आहे, माना कमज़ोर तार। शॉर्ट सर्किट थींदो आहे या किथे तार पाण में मिलंदी आहे त कमज़ोर तार खे टोड़ींदी आहे। जंहिं कमज़ोर खे नथी टोड़े त फ्यूज़ खे डाउन कंदी या फ्यूज़ खे साड़ींदी आहे। अहिड़े तरीक़े सां असां रोज़मर्रा जी ज़िंदगीअ में काफ़ी शयूं ॾिसंदा आहियूं त कॾहिं तारनि में बाहि लॻंदी आहे। बाहि छाजे करे लॻंदी आहे, पाण में किथे तारा मिली वेंदियूं आहिनि या लोड अवर थी वेंदो आहे। ओवरलोड जे करे विच में का कमज़ोर तार न हूंदी आहे, जंहिंजे करे किथे जोड़ हूंदो आहे त हुन जोड़ में बाहि लॻंदी आहे, जोड़ बस्ट थी वेंदो आहे। इहो असांजो अॼु जो रोज़मर्रा जो टॉपिक। उमेदु कयूं था तव्हांखे सम्झ में आयो हूंदो। जेकॾहिं तव्हांखे कोई हिन मुतलिक़ को सुवाल वग़ैरह आहे त तव्हां पुछी सघो था, कमेंट करे सघो था। ऐं असांजे यूट्यूब पेज खे सब्सक्राइब ज़रूरु कंदा।
लाइक कंदा, कमेंट्स कंदा ऐं दुआ में असांखे यादि रखंदा। महिरबानी।